पैसो दिनो त गरीबन जी संभाल लो, मिस्कीनन जी मदद कर। तुझे पाड़े में कोई यतीम हुआ तो उन्हें यतीम जी परवरिश कर। तुझे पाड़े में का बेवा औरता तो उन्हें जी खबरगिरी कर। तुझे पाड़े में को बीमारा तो हली वञो उन्हें का पुछा कर। साईं फरमाइनि था जेको बीमार का पुछण थो वञे, जेसी पुछी मोटी नथो अचे, तेसी ताईं इहो ॼण के जन्नत जे बागन में घुमी रहे। हबीबन फरमायो जेको बीमार का पुछण जे ला घर मां निकतो आ, 70,000 मलाइक उन्हें जे रहमत ऐं मग़फ़िरत जी दुआ था घुरन। जेसी मोटी घर नथो पहुचे तेसी ताईं 70,000 मलाइक जे रहमत वारे परन जी छांव में